नाज़रीन मदेजी खां अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त जमात इस्लामी यूथ पारां ज़िले शिकारपुर जे ॿिए नंबर वॾे शहर मदेजी वेझो ॻोठ जिंदोदिरो में आलमी हुस्न किरायत जी शानदार ऐं पुरवकार तक़रीब शुरू थी चुकी आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त हिन तक़रीब में ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि मां हज़ारनि जी तइदाद में माण्हुनि शिरकत कई आहे। जॾहिं त तक़रीब में आलमी सतह जे क़ुरान पाक जे नाले वारनि कारियुनि कलाम पाक जी तिलावत करे रहिया आहिनि। ही हुस्न किरायत जी तक़रीब सॼी राति जारी रहंदी। ما كان على النبي من حرج فيما فرض الله له سنة الله في الذين خلقوا وكفى بالله حسيبا ما كان محمد أحد من رجالكم ولكن رسول الله يا